अस्सलाम वालेकुम साथी, अस्सलाम वालेकुम, खुश आयो सब खैर। घर पे बिजली था केर ये मनोहर अच्छा फालाट उस्ताद मुनवर उम्मीद है अल्लाह से खुश रखनो ताके आबाद कंदो जिते भी होजो खुश होजो आबाद होजो। अज सुबह टाइम है दोस्तन सा हेलो हाय थी वने पंहिंजा ग़रीबाना मिर्च कयलनि त ॾिसूं उन्हनि खे वाह साल हाँ मिर्चनि जो त छा आहे। हीअ साईं ॻोठ जो असांजे ॻोठ जो नज़ारो, ॻोठ जो नज़ारो साईं असांजे ॻोठ जो ग़रीबानो नज़ारो। ऐं हीअ नंढड़ा मुंहिंजा आहिनि भाणेजा, हीअ नंढड़ा भाणेजा आहिनि मोटर साइकिल ते पिया घुमनि। अब्बास साईं कहिड़ा हाल, ख़ुशि आहियो? दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर। किथे भी गुज़ारी किरां भी वञे काठ नहीं ना कच्चे में काठ बागड़ गुलाम अब्बास साईं असांजो रोड बेलदार अथव। ही जेको सो पंहिंजी ड्यूटी कंदो आहे वरी घर जे लाइ काठियूं बाठियूं कंदो आहे। छा था कनि हे अरे बगन बादशाह हे साईं बगन बादशाह असांजो नंढड़ो भाणेजो हो बि भाणेजो आहे, हे वॾो भाणेजो आहे साईं। हे भाणेजो ॾिसो न असांजो छा पिया कयो अथई भाउ हां हितां छा पिया कयो? हेलो हाय कयो मामा खे, हेलो हाय कयो मामा खे, हिनखे मामा खे हेलो हाय सलाम कयो। सलाम सलाम वाह वाह भगा तूं कर बाबा। हे अदा हे मोटू सही आहे मोटू। हाँ हेलो हाय कयो बाबा शाबाश हेलो का कौन ना दिनवा दिनवी मेरे हथ में दस बाबा। हे साईं शहजाद वॾो भाणेजो असांजो सगोरो साईं सुबह साण चटेरो आयो आहे शे ही सेठ मोहम्मद इब्राहिम भाउ मुंहिंजो साईं वॾो अथव इहो। हा हे ग़रीबाणो दुकान अथसि। हा मिड़ी ॻोठ जे हिसाब सां संगत ॾिसंदी आहे असांजी। मामा अरे मामा तव्हांजो वीडियो भरिया न बाबा अचो अचो ॿाहिरि तव्हांजो वीडियो भरिया अचो अचो शाबाश अचो अचो। हाणे मामा के सलाम कर, मामा के सलाम कर। मामा अस्सलाम वालेकुम हे हाय हाय कर हेलो हाय कर हेलो हाय कर। छा थो करे मूंखे इन में न विझो इन में बटू आहे इन में बटू आहे। हा इन बटू आहे बुझ हाँ अदा ख़ुशी मामा ख़ुशि आहियो चीज़ मामा ख़ुशि। बगो बाछा बगो बाछा हलाशी सही नंढड़ा भाणे जान ही हिन जो नालो आहे नालो तुंहिंजो छा आहे गुॾा? हाँ हुनजो से नंढे जो शहबाज़ ऐं हिन जो गुॾो चवंदा आहियूंसि मोटू पतलू। मोटू पतलू आहे न साईं हुनखे मोटू बि चवंदा आहियूं मोटड़ो बि आहे अहिड़े हिसाब सां। उस्ताद लॼे पियो नी आहे माशाल्लाह ख़ैर कर मज़े में सां वञ। हे साईं असांजो उस्ताद इमाम बख्श कराची तो लॾियो हुते ड्राइविंग कंदो आहे कंहिं कंपनी जो ड्राइवर आहे। ही वञे थो हुते हे साईं मूं ग़रीबाणा मिर्च अथव ॾिसो दुआ कयो को हिन हाल ई कोन अथनि सड़ी विया आहिनि सड़ी विया आहिनि हींअर सियारे मौसम में सरी बि अथसि उन सां गॾोगॾु साईं जेको सो हीअ मथे होटल आहे दुकान हे साईं असांजो पासे जो भाउ जो दुकान हीअ नंढड़ो साईं हले पियो। रज़ाक कहिड़ा हाल ख़ुशि आहीं? दुआ अल्हम्दुलिल्लाह सब खैर कुझु न आहे वीडियो भरिजी बसि। हा हे मासी स्कूल थी वञो अॼु मौक़ो छुटी आहे तव्हांखे? हाँ छुटी कान्हे तव्हांखे अॼु? हाँ अच्छा पढ़ंदी हो? हाँ साईं अधु पढ़ंदी हो न प्राइमरी स्कूल में। हे अॼु आयूं हुनखे कम सां दुकान ते पोइ हीअ वरी कलाक अधु में वरी स्कूल वेंदियूं हा न। हाँ स्कूल वेंदियूं। हीअ सेठ साईं मोहम्मद इब्राहिम दुकान ते पंहिंजी रोज़ी कंदो आहे
सुबुह खां वठी सांझीअ ताईं वेठो हूंदो आहे सॼो जो रोज़ी। हा हे वरी 20-30 साल थी विया थो कहिड़ो दुकान ते? मूंखे हा। 35 साल 35 साल दुकान ते। पर उहो साॻी मानी साॻ सां आहे साईं, चाहे त कोन्हे न उपत ॻोठ ग़रीब ग़रीब माण्हू रहनि था हिते, वठण वारा जेके घटि हूंदा आहिनि। हा न इहो ॾिसी आयो वञा सोॾे। ठीकु आहे साईं, मां तव्हांखे पंहिंजो मिर्च जो फ़सुलु घुमायां वरी बि हितां बि। अल्लाह अकबर। ही साईं असांजा ग़रीबाणा मिर्च, हाजी मिर्च। कमु अहिड़ो कयूं आहे जो जीअं ॿुरड़ो करे ॿारनि सां। हा हिन में जेको सो किचिरो बि घणो थी वियो आहे। बहरहाल दिलि न पियो थिए साईं, न ते हाणे ख़र्चु कयोसीं वॾो, उपत कान मिली, पोइ इन जे करे दिलि खटी थी वई। पोइ हिन जे विच में असां छटी आहे सरीअ छटणु थी वई आहे। भला कुझु न कुझु अलाह साईं ॾींदो ईमान। हीअ साईं पाड़े वारे जी कणिक आहे। हीअ कणिक जेका असां कयल आहे, पाड़े वारे जी कणिक कयल आहे पासे में मोहम्मद ताहिर गांचे जी कणिक कयल आहे। हा हीअ साईं मूं घर पंहिंजे ॻोठ जो न मंज़रु अथव। हीअ पुराणो क़दीम ॻोठ आहे, ॻोठ गांचा। तक़रीबन हिते क़ौमूं जेके रहनि थियूं गांचा ऐं राहूजा, लाखा, पीर ऐं साईं अलाह तव्हांखे नेकी ॾे उमराणी, इहे त क़ौमूं हिन ॻोठ में रहनि थियूं। पर माहौल असांजो ॻोठाणो माना हिकिड़ो अहिड़ो हूंदो आहे जो माना घराणो माहौल, केरु कंहिं ते तनक़ीद करण वारो न। जी जी, उमेदु अथमि त तव्हां ख़ुशि हूंदा। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, आबाद रखंदो। हीअ असांजे ग़रीबाणे ॻोठ जो मंज़रु। हा हीअ बबर जा वण आहिनि, मुंहिंजे ॿनी साम्हूं बबर जा वण। हा केरु वज़ीर? हा इना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। हा यार माण्हू भलो हो। हा भरिया साईं। हीअ असांजो ख़ुदन फ़क़ीर, असांजो मकान शरीफ़ जो मुतवली, सभु हलाइण वारो फ़क़ीर माण्हू हीअ अथव साईं। हा हे हेलो हाय सुबुह साण हिन सां बि थी वई। हा ख़ुशि वेठा आहियो? अल्हम्दुलिल्लाह साईं। तव्हांखे ॾिसनि पिया, असांखे सलाम मोकिलींदा न। वालेकुम अस्सलाम। तव्हांजा तमामु शुक्रगुज़ार आहियूं, असांखे यादि कयो पिया दुआनि मंझि। तव्हांजा महिरबानियूं, तव्हांजा थोरा लख एहसान। जेको बि कमकार हुजे वासी हाज़िर आहियूं, ख़िदमतगार आहियूं साईं। फ़क़ीर माण्हू आहिनि, कंहिंजी दिलि कोन रंजा आहिनि। जहिड़ो हाल आहे पीअनि हाल उते हूंदा आहिनि मकान में, उतारे में वेठा हूंदा आहिनि, ॿाहिरियों माण्हू ईंदो उन्हनि जी ख़िदमत कंदा आहिनि। हीअ मानी टिकी पाणी चांहि जेका थी सभु उन्हनि खे जेको सो हाणे त वरी ॻोठ जी बि ख़िदमत बाक़ी उन्हनि ॿारनि जी माशाअल्लाह। हा साईं वरी ॿारनि जी पढ़ाई, हाणे वरी स्कूल जी बि जेको बिना लालच जे बिना लोभ लालच जे साईं पढ़ाई जेको सो आहे उस्ताद जी उनखे पाणी भरे ॾियणु या उनखे ॿुहारी सुहारी जो सफ़ाई जो इंतज़ाम या इहो सॼो मां पाण कंदो आहियां। सर खे मुंहिंजो सर मूंखे हल 500 रुपया ने मुंहिंजो सर अॼु 500 ॾिनो अथव, तव्हां ॿीहर तव्हां हाणे ईंदुसि माशाअल्लाह। माना नेकी जो कमु। वरी मूंखे सर चयो त हिकिड़े माण्हू चयो त तव्हांखे पाणी सभील भरे ॾींदुसि। मूं चयो आउं पंहिंजो सवाबु ॿिए खे कीअं ॾींदुसि? सही भलो। जॾहिं मां जवाबु ॾियां पोइ तव्हां त हुनखे चओ न सही। मुंहिंजे कम में महिरबानी करियो, अहिड़ी दख़लंदाज़ी न कंदा करियो। वाह 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 वाह। असां पंहिंजी बिना लालच जे बिना पघारुनि जी साईं ख़िदमत कयूं पिया। साईं इंसान जी ज़ात जी ख़िदमत करणु माना अलाह हुननि ते राज़ी हूंदो, अलाह साईं उन ते छांव रखंदो आहे। ऐं बिल्कुलु सही आहे, इहो सियाणनि जा सच चयल आहिनि त वाह जेकॾहिं ॿिए जो भलो ॻोल्हींदो अलाह साईं तुंहिंजो भलो कंदो। सो हीअ भलाई जो कमु जेको सो ख़ुदि फ़क़ीर करे पियो, अलाह साईं हिनखे अजुर ॾींदो। तव्हां दोस्त भाइर हिनखे दुआ कजो साईं। फ़क़ीर माण्हू आहे, अलाह साईं ख़ैरु कंदो। हाणे दुआनि में यादि, महिरबानी साईं।